थी असांखे नबी पाक जन जी सीरत में ही मिले थी त सुलह कयो, रहमी कयो, रहम कयो हिक ॿिए ते इंसानो। पर अॼुकल्ह जो जेको दौर तव्हां ॾिसो पिया, ख़ासि करे पाकिस्तान जा हालात ऐं असीं ख़ासि करे मुसलमाननि जा हालात, छा चवंदा? दरअसल सीरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी क़ुरान जो जे आईने में आहे जी। ऐं क़ुरान पाक संदन सीरत जे बारे में फरमायो आहे लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाह उस्वतुन हसना। जी। तव्हां सभिनि जे लाइ, इंसाननि जे लाइ रसूलुल्लाह जी ज़िंदगीअ में हिकिड़ो कामिल नमूनो आहे ऐं आइडियल लाइफ जेका आहे सा पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नंढे हूंदे खां ई वठी अफ़वो दरगुज़र ऐं पाण में सुलह ऐं सलामतीअ जो पैगाम ॾिनो आहे। नबूअत जे ऐलान खां बि पहिरीं जेका उते मीटिंग थींदी मके में जी। त माण्हुनि खे जेके माण्हू ज़ुल्म कनि था, सताइनि था, उन्हनि खां कीअं उन्हनि खे बचाइजे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो मेंबर हो ऐं पाण सॻोरा फरमाईंदा त जेकॾहिं अॼु बि मूंखे अरब जे सुर्ख यानी ॻाढ़नि उठनि जे बदिले में अहिड़ी मीटिंग में वञिणो पए जिथे माण्हुनि जे लाइ सुलह सफ़ाई ऐं माण्हुनि जे लाइ अफ़वो दरगुज़र ऐं बर्दाश्त जी ॻाल्हि हुजे ऐं हिक ॿिए खे हक़ हू पंहिंजा ॾियनि, त मां उठनि जे बजाए उन खे पसंदि कंदुसि त मां उन मीटिंग में वञा ऐं उन मजलिस में वञा। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हमेशह इहो दर्स ॾिनो आहे। हिकिड़े भेरे अंसारनि ऐं कुझु मुस्लमाननि खे माण्हुनि पाण में जेको आहे सो कड़े ॻाल्हाइण जे करे यानी पाण में तल्ख़ कलामी जंहिंखे चइबो आहे त उन्हनि में थी पई। पाण सॻोरनि खे जॾहिं ख़बर पई त फलाणे हंधि माण्हू जेके आहिनि से पाण में हिकिड़ो विढ़ण जी कोशिशि कनि था या चबण जी कोशिशि कनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण हली विया ऐं उन्हनि खे वञी उते सम्झायूं। एतिरे में निमाज़ जो टाइम थी वियो। निमाज़ जो टाइम थी वियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे पारां फलाणो शख़्स जेको आहे उहो निमाज़ पढ़ाए, मां हिननि जो ठाह कराए ऐं पोइ तव्हां ॾे अचां थो पियो। त उन ॿिए शख़्स निमाज़ पढ़ाई। हालांकि असाब सॻोरनि जी हमेशह इहा ख़्वाहिश हूंदी त जंग जो मैदान हुजे या सुलह ऐं अमन वारी जॻह हुजे, हज़र में सफ़र में रसूलुल्लाह जे पोयां नमाज़ पढ़ो, ॿिए जे पोयां केरु नमाज़ पढ़ंदा? जिन जे पोयां नबियनि सॻोरनि नमाज़ पढ़ी मेराज जी राति सभिनी नबियनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु जे पोयां नमाज़ पढ़ी त पाण सॻोरा उन खां पोइ विया पाण पंहिंजी मस्जिद शरीफ़ में। त इहो वाक़ियो बि असांखे ॿुधाए थो त मुस्लमाननि में सुलह कराइण या इंसाननि में सुलह कराइण केतिरी अहमियत रखे थो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन खे केॾी वॾी अहमियत ॾिनी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन। अहिड़े तरीक़े सां पाण सॻोरनि पंहिंजनि दुश्मननि खां कॾहिं बि बदिलो न वरितो, इंतिक़ाम न वरितो ऐं बदिलो न वरितो। उन्हनि खे पाण माफ़ु करे छॾियऊं ऐं संदन इहो ई हिकिड़ो उसूल हूंदो या उसूल या न दरगुज़र करण वारो रहमत लिल आलमीन हा पाण सॻोरनि जेको आहे सो इहो असां सभिनि खे दर्स ॾिनो आहे त असां पाण में बि दरगुज़र करणु ऐं बर्दाश्त करण वारो मादो पैदा कयूं त जीअं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते हिक ॿिए सां वेहणु, ॿारनि जे ॻाल्हियुनि तां विड़ी पिया खून ऐं क़त्ल थी विया। अहिड़े तरीक़े सां घटीअ तां लंघण तां माण्हू विड़ी पिया ऐं उन में खून ऐं क़त्ल थी विया। त इहे हिकिड़ियूं का बि इहा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का जंहिंमें हू माण्हू हिक ॿिए खे मारीनि या हिक ॿिए जो खून कनि, क़त्ल कनि। त पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इस्लाम जे हवाले सां इन ॻाल्हि जी मुज़म्मत कई आहे ऐं पाण सॻोरनि अमली नमूनो ॾेखारियो आहे त मां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत बणिजी आयो आहे। जेकॾहिं तव्हां वटि टाइम आहे त मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधां थो त हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते अबू जहल हमिलो कयो रस्ते में ऐं हुज़ूर जिन कुझु ज़ख़्मी थी पिया। इहा जॾहिं पाण घर आया तॾहिं हज़रत अमीर हमज़ो जेको संदन चाचो बि हो, हज़रत अमीर हमज़े खे उन जी बानीअ चयो त तव्हां पाण खे हाशमी वॾो सूर्य सम्झंदा आहियो, अॼु तव्हांजे भाइटे खे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे
उन अबू जहल, धकी कयो आहे अबू जहल,